हेलो भाई अञा देरि कई आहे असांखे माण्हू जी ज़रूरत आहे बाबा तूं वो बा आयो आहे हा इहो थुलो पेट हूंदे हिन जो भाई देग वांगुरु पाण अंदरि मोकिले झलियो छाजे कदे पी आहे त तुंहिंजो अंदरि मोकिलियसि हिनखे अबा हलिया हलिया फोन ते ॻाल्हाए त साम्हूं हलिया साईं अचो अचो ही त साईं को अस्सलाम वालेकुम साईं तव्हां त माशाल्लाह अचो अचो वेहो साईं साईं पंहिंजो सुरी अचो हुते साईं उरती अचो बाबा तव्हां साईं कहिड़े इलाइक़े जा सरदार हो मां बोरची आहियां साईं। अच्छा तूं बोरची आहे हा मां उते हेठि वे मां पहिरें सम्झो सरदार को आयो आहे छापर त तूं इहे बाक़ाइदा सरदार वारा लॻा हे साईं शौक़ु आहे न ईअं मिड़ई असल में किचन में गिहु ॿियो जाम हूंदो आहे न डाल्टा हे हो उहो ईअं थोरो छापरण घणी छॾींदो आहियां। वाह यार तूं माशाल्लाह सफ़ा ईअं वाह वाह ॾाकण जेका आहे तव्हांजे बंगले जी ॾाकण माना मूंखे मौत ॾेई छॾींदी साईं हाणे हक़ीक़त इहा त ॾाकण ते चढ़ंदे लहंदे त कुझु हल्को बि थींदे पिटिया ख़ुदा जा। अच्छा हाणे ॿियो ॿुधाए असांखे त ज़रूरत इहो इन जे करे हुयो असांखे माण्हू जो जी पंहिंजो बोरची जो बि नौकर जो इन जे लाइ ज़रूरत असांखे ज़ैफ़ूं आहिनि को साईं मरी वियो सॼो जी जी साईं कुझु हुयो कुझु हिकु पंहिंजो कढी छॾियूं थिए कुझु जाम थी वियो हो बिल्कुलु को बिल्कुलु माना माण्हुनि सां जहिड़ो थी पियो उन ते पोइ असां मायूं जेको मारे छॾियूं कढी छॾियूं मतिलबु बसि तव्हां लॻो था निमाणा था पर जहिड़ा बि कयूं था साईं छा जो हिकु माण्हू आहे ई हिकु असां ज़ुल्म लॻो पियो आहे न साईं जंहिंखे ॾिसूं था त उहो असां कावड़ में थो ॾिसे पंहिंजा खणी लव्स थो कढे ज़ाहिर आहे माण्हू इंसान आहे न साईं वाकई वाकई तव्हां अहिड़ा ई असां शरीफ़ आहियूं मुंहिंजो भाउ थी ख़ुदि सफ़ा तूं ॾिजे तूं ग़रीब मिसकिन आहे तूं चवंदे नौकर आहे तुंहिंजो अच्छा पर भाउ का ॻाल्हि ई कोन्हे का असां पाण ई मिसकिन माण्हू पोइ असांखे माण्हू जो ज़रूरत हुयो घर में साईं हाणे मां घणो पंधु बि करे आयो आहियां हाओ अॻिलो बोरची त हूंदो जेको हुन को मानी बानी रखी आहे त मिड़ई थोरो मिड़ई पहिरियों हाणे असांखे इहो ॿुधाए त पहिरियों सभु को पहिरियों तोखे आइटम कहिड़ा कहिड़ा ईंदा आहिनि असां शौक़ीन पहिरियों त मच्छी हुजे फ्राई जो मच्छी साईं मुंहिंजो बाबो पचाईंदो असांजो कढ़ाई अच्छा उहो तोखे पी खे बि तूं घुराइणो पवंदो न उन खां फोन ते पुछा कंदुमि त कीअं कढ़ाई असांखे खपे कढ़ाई हिकिड़े दफ़े मां पचाई थोरो दाग सड़ी वियो अबा खां पुछा करे वठंदुमि मसइलो न आहे ऐं पंहिंजो सजी असांखे खपे साईं ख़ुश्क सजी हुजे सजी छाजी खाईंदा हुओ साईं कुते जी खाईंदो सजी सजी ज़ाहिर इंसानु छाजी खाईंदो बकरी जी जो रिढ जी कोई खाईंदो न सजी छाजो खाईंदो हल उहा बि अबा खां पुछा करे वठंदा बोरची मां हाई लेवल जो हर आइटम पचायां न तूं पुछंदे पीउ को तूं छाजो अंगूठे जो बोरची आहे तूं अची पुछे सॼो कुझु पी को तूं साईं चमचो त मां खणंदुमि न गॾाईंदुमि त मां हुन में लूणु मिर्च मां विझंदुमि अबा त न हूंदो न हल ठीकु आहे बसि हाणे तोखे तव्हांखे पघार साईं घणो हुजे पघार साईं हाणे जेका तव्हां तय कई आहे फोन ते बसि मां राज़ी आहियां तव्हां राज़ी हो हा हाणे तूं पंहिंजो पहिरियों इहो ॿुधाए मानियूं घणियूं पचाईंदे तूं घणे ते वेली खाईंदे वेले ते तूं घणियूं खाईंदी हा साईं मसइलो इहो आहे मानी मूंखे वणंदी कोन्हे थोरो बीमार आहे इहो त असांजे लाइ सुठी ॻाल्हि आहे अटो बची पवंदो हा बसि बसि इहो नाश्तो जॾहिं मां कंदो आहियां न सुबुह जो साईं हा कंदो ई नाश्तो आहे बसि इहे 20-25 पराठा हुजनि साईं पाणी अचे छा साईं 20-25 पराठा अच्छा ॿियो पंहिंजो इहो नाश्ते में इहो साईं नाश्तो आहे मुंहिंजो ऐं चांहि वणंदी कोन्हे बसि ईअं 2-3 बाटा चांहि जा 2-3 बाटा चांहि जा तव्हांखे ख़ुदा जो घर खपे हिते मां को मेन जो वाड़ो रखियो जो तोखे असां मां पालिया वेही करे उहो साईं मां बोरची पंहिंजो सिस्टम करे वेंदो आहे खीर मां हल ठीकु आहे तूं ॿियो पंहिंजो मंझंदि जी मानी में हा मंझंदि जी मानी बसि वणंदी कोन्हे बसि पोइ मिड़ई किचन में पचाईंदो आहे ख़ुशबू लॻंदी आहे न भाॼी जी पोइ मिड़ई टेस्ट जे लाइ ईअं तक़रीबन मां सम्झां थो 30 खनि कणिक जूं मानियूं ऐं जेको आहे इहो कणछी भाॼी वारी हूंदी आहे न जेका इहा सॼी मां खाई वेंदो आहियां पोइ वरी मालिकनि जे लाइ पाणी विझी वरी तयारु करे मालिकनि खे ॾेई छॾींदो आहियां वणंदी न आहे मानी मां सफ़ा तव्हांखे सफ़ा वणी ई नथी हा साईं छा कयूं माशाल्लाह राति जो साईं राति जो वरी मां साईं चंडो आहे निंड जो अच्छा हा पोइ वञी सुम्ही पवंदो पोइ ॻोठ ॾे वरी अमड़ चवंदी चंडा उथ त सही कुझु मानी त खा न पोइ साईं बसि इहे तक़रीबन जीअं ॿारियाली में जिस्ती थाल थींदा आहिनि हेॾा इहे बसि तक़रीबन मां सम्झंदो 12 खनि थाल चांवरनि जा ऐं 1.5 किलो खनि हुन में मिठाई विझी करे 5 किलो हुन में विझंदो आहियां खीर ठीकु आहे ठीकु पोइ साईं गॾाए बसि ईअं खाई सुम्ही पवंदो असुल मानी मां को हले ई नथी नथी हले न साईं हिकिड़ो मिंट वाह वाह ज़बरदस्त तो जहिड़े जी साईं माण्हू जी असांखे ज़रूरत हुई हलो साईं खान मोहम्मद साईं पंहिंजो इहो असां वटि पंहिंजो आयो आहे हिकिड़ो धाड़े लाइ पंहिंजे घर में धाड़ो हणे पियो मां हुनखे पकड़ियो पंहिंजे पुलिस मोकिलिया खान मोहम्मद एस एच ओ आहे साईं फौरन पुलिस मोकिले ख़ुदि दरवाज़ो बंदि कर हा साईं मां पकड़ियो आहे धाड़े लाइ मूंखे पिस्टल रखियो पियो मां हथ में पिस्टल बि खटियो आहे हिनखो
तूं ॾे तूं हिते साईं मां तो छा नथो थी तूं न मां न थींदुमि बोरची साईं हाँ? तव्हां जीअं चओ न तूं हिते कढ पैसा हिते साईं पैसा कढ काॾे कया थी न साईं मां बस वारे ते ओधर करायो किराए जी तूं हिते अची करे तूं हेॾी दाल देग जूं खाईंदे असां हिते छा भला हिकिड़ो मिंट साईं मां ग़रीब आहियां साईं अरे वाह खुदन साईं अरे पुलिस फैज़ाद पुलिस सां गिरफ़्तार साईं मां बस मांखे तोबा मां वञा थो धाड़ेल घिरियो आहे असांजे घर में साईं दाड़ेल न आहियां मां बोरची आहियां ग़रीब आहियां अला तूं ग़रीब आहे तूं पुराण- मानी खाए थो अहिड़े तो सरदार बि न खाए मानियो साईं मां तूं अटे असां न करे ओ बाबा अला न करे अरे मांखे रच न करे पुलिस अरे रच दे मांखे बाबा ये छॾ रच अरे बच हलो हलो खुदा जो तोखे जोर थे तूं हाँ हे त असांखे मानी में मांगो खुदा जो गर्क करे हिनखे असां त घर विकिणूं तॾहिं हिनखे खारायूं